बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स, उम्मीद है तव्हां ठीक ठाक हूंदो। अॼु तव्हांजे चौथे क्लास जी सिंधी जो सबक़ नंबर 3 असां पढ़ण वञूं पिया, जंहिंजो नालो आहे हज़रत बीबी ख़तीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा। ठीकु आहे बाबा, त सभिनी खां पहिरियां असां छा कंदासीं, रीडिंग कंदासीं। रीडिंग खां पोइ हिन में जेके मश्क अचे थी, सवाल अचनि था, उहे कंदासीं ऐं उन खां पोइ वरी ब्लैंक्स वग़ैरह जो कुझु बि आहे। ठीकु आहे, सो सभिनी खां पहिरियां रीडिंग कयूं था। हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा मके शरीफ़ जी हिकु मुअज़्ज़िज़ मकी शरीफ़ जे हिकु मुअज़्ज़िज़ वापारीअ ख़ुवैलिद जी अकेली न्याणी हुई। पीउ जी वफ़ात खां पोइ सॼी मिल्कियत संदसि विरसे में आई। बीबी सगोरी निहायत रहमदिल ऐं अकुलमंद हुई। सुहिणे किरदार जे करे खेसि ताहिरा जे लक़ब सां सॾींदा हुआ। पीउ जी वफ़ात खां पोइ बीबी सगोरीअ वापारु जारी रखियो। हूअ होशियार ऐं ईमानदार माण्हुनि खे भाईवारी ते माल ॾेई शाम ऐं यमन ॾांहुं वापार लाइ मोकिलींदी हुई। उन ज़माने में हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो नालो ईमानदारीअ ऐं सचाईअ जे करे मशहूरु हो, बीबी सगोरीअ खेनि घुराए शाम मुल्क ॾांहुं वापार लाइ वञण जी आछ कई, जेका पाण क़बूल कयाऊं। बीबी सगोरीअ साणनि गॾु पंहिंजे ग़ुलाम मैसरा खे बि मददगार करे रवानो कयो। मैसरा वक़्तु हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे इख़लाक़ ऐं ईमानदारीअ बाबति बीबी साहिबा वटि तमामु घणी साराह कंदो हो, जंहिंजो बीबी सगोरीअ ते तमामु घणो असरु थियो। जीअं त पाण बेवा हुई, तंहिं करे हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾांहुं शादीअ जो पैगाम मोकिलियाईं। पाण सगोरनि उहो पैगाम ख़ुशीअ सां क़बूल कयो। उन वक़्तु बीबी सगोरीअ जी उमिरि 40 साल ऐं पाण सगोरनि जी उमिरि 25 साल हुई। शादीअ खां 15 साल पोइ 40 सालनि जी उमिरि में पाण सगोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला तरफ़ां नुबुवत मिली। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इहा ॻाल्हि बीबी सगोरीअ खे ॿुधाई त पाण हिकदमि ईमान आंदाईं। औरतुनि में सभ खां अवल बीबी साहिबा ईमान आंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त बीबी ख़दीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा मुंहिंजी बीबियुनि में सभिनी खां बहितर हुई, छो त जॾहिं माण्हू मूंखे नबी करे न मञींदा हुआ तॾहिं हुन मूं ते ईमान आंदो। जॾहिं मूं वटि कुझु बि न हो तॾहिं पंहिंजे माल सां मुंहिंजी मदद कयाईं। अल्लाह ताला हिन मां मूंखे औलाद अता कयो। पाण वधीक फरमायाऊं त मूंखे को बि अहिड़ो ॾुखु न पहुतो जेको संदसि ॻाल्हियुनि सां हल्को ऐं आसान न थियो हुजे। बीबी सगोरीअ जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं इस्लाम सां सची मोहबत हुई। बीबी सगोरीअ जी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं इस्लाम सां सची मोहबत हुई। पाण सगोरा बि साणनि घणी मोहबत कंदा हुआ। बीबी साहिबा 65 वरनि जी ॼमार में वफ़ात कई। संदसि वफ़ात खां पोइ बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हमेशह खेनि यादि कंदा हुआ। हेसि ताईं सबक़ु जेको आहे असांजो पूरो थियो। हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा। हाणे असां हलूं था पंहिंजी मश्क जी तरफ़। ठीकु आहे बाबा, जंहिंमें सभिनी खां पहिरियां अचे थो हेठियनि सवालनि जा जवाब ॾियो। पहिरियों सुवालु आहे, बीबी ख़दीजतुल कुबरा जे सुहिणे किरदार सबबि माण्हू खेसि कहिड़े लक़ब सां सॾींदा हुआ। ॿियों आहे, बीबी ख़दीजतुल कुबरा जे वालिद जो नालो छा हो। टियों आहे, औरतुनि में सभ खां अवल नबी पाक ते ईमान कीअं आंदो। चौथों आहे, बीबी ख़दीजतुल कुबरा इस्लाम जी कहिड़ी ख़िदमत कई। उन खां पोइ पंजो अचे थो, पाण सगोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीबी साहिबा बाबति छा फरमायो। हाणे हिन सभिनी सवालनि जा असां जवाब पढ़ंदासीं। ठीकु आहे बाबा, सो पहिरियों जेको असां वटि सुवालु अचे थो, बीबी ख़दीजतुल कुबरा जे सुहिणे किरदार सबबि माण्हू खेसि कहिड़े लक़ब सां सॾींदा हुआ। त बीबी साहिबा खे संदसि सुहिणे किरदार जे सबबि ताहिरा जे लक़ब सां सॾींदा हुआ। ॿियों आहे त बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे वालिद जो नालो छा हो। जवाब, बीबी ख़दीजतुल कुबरा जे वालिद जो नालो ख़ुवैलिद हो। हीउ नालो लिखियलु आहे, ठीकु आहे, हिन नाम वालो। उन खां पोइ अचे थो, औरतुनि में सभ खां अवल नबी पाक ते कंहिं ईमान आंदो। जवाब, औरतुनि में सभ खां अवल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा ईमान आंदो। हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा इस्लाम जी कहिड़ी ख़िदमत कई।
जवाब हज़रत ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु तआला अन्हा पंहिंजे माल जान ऐं दीन जी हिमायत करे इस्लाम जी ख़िदमत कई। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ हेसि ताईं तव्हांजा जेके आहिनि सवाल पूरा थिया, बट आई थिंक हिकिड़ो सुवालु रहियल आहे। अच्छा बाबा, पंजो जेको सुवालु आहे न, पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीबी साहिबा बाबति छा फ़रमायो आहे, इहो सुवालु असांखां मिस थी वियो आहे। इन जो जवाबु हितां खां अथव। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो था, तव्हां हितां खां लिखंदव, हितां खां वठी लिखंदव, बीबी ख़दीजा रज़ियल्लाहु तआला अन्हा मुंहिंजी बीबियुनि में सभ खां बहितर हुई, छो त जॾहिं माण्हू मूंखे नबी करे न मञंदा हुआ तॾहिं हुन मूं ते ईमान आंदो, जॾहिं मूं वटि कुझु बि न हो तॾहिं पंहिंजे माल सां मुंहिंजी मदद कयाईं। अल्लाह ताला हुन मां मूंखे औलाद अता कयो। ठीकु आहे। एसि ताईं तव्हां जेको आहे न लिखंदव इन 5 सुवाल जो जवाबु, जेको असांखां मिस थी वियो आहे। उन खां पोइ चए थो हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा बाबति के बि 10 जुमिला लिखो। 10 जुमिला तव्हां किताब मां ई खणी करे तव्हांजे लेसन मां पंहिंजनि अल्फाज़नि में उनखे लिखी सघो था। हुन खां पोइ चए थो हेठनि लफ़्ज़नि जी माना ॿुधायो ऐं लिखो। हाणे अचो त हिननि जी माना तव्हांखे लिखायूं। लफ़्ज़ आहे पहिरियों मुअज़्ज़िज़, जंहिंजो मतिलबु हूंदो आहे इज़त वारो। अकुलमंद माना सियाणो। ॼमार माना उमिरि माना हयाती। ठीकु आहे। किरदारु हलत चलत, चाल चलत जंहिंखे चवंदा आहियूं पाण। लाचार माना मजबूर, बेबस। ठीकु आहे। उन खां पोइ बाबा तव्हांजो चए थो हेठियनि लफ़्ज़नि जा जमा ठाहियो। लफ़्ज़ आहिनि उन्हनि जा जमा ठाहींदासीं। बीबी माना बीबियूं। आछा उन्हनि जो जमा थींदो आछूं। शादी जो थींदो शादियूं। ॻाल्हि जो थींदो ॻाल्हियूं। ठीकु आहे। उन खां पोइ चवे थो त माण्हुनि, जायुनि ऐं शहरनि जे नालनि खे इस्म ख़ासि चइबो आहे। जॾहिं ॾिसो को ख़ासि नालो अची वञे स्पेसिफिक, त हुनखे असां इस्म ख़ासि चवंदा आहियूं। फॉर एग्ज़ाम्पल अकबर। हाणे अकबर कंहिं स्पेसिफिक छोकिरे जो नालो आहे, बट जेकॾहिं असां चऊं छोकिरो, ठीकु आहे, छोकिरो नालो आहे बट कंहिंजो नालो आहे स्पेसिफिक, को नालो न आहे। अहिड़े तरीक़े सां राणी बाग कंहिं जॻह जो नालो आहे, जॻह इस्म आहे बट कहिड़ी जॻह, राणी बाग, त इहो इस्म ख़ासि थी वई। अहिड़े तरीक़े सां हैदराबाद, खींजर, कराची। छहों आहे साह वारनि जायुनि शयुनि जे आम नालनि खे इस्म आम चइबो आहे। आम नाला हूंदा त हुननि खे छा चइबो, इस्म आम। जीअं अकबर जी जॻह ते माण्हू, अनीता जी जॻह ते छोकिरी, राणी बाग जी जॻह ते जॻह, हैदराबाद जी जॻह ते जॻह, किंजर जी जॻह ते बि ढंढ, कराची जी जॻह ते शहर। अहिड़े तरीक़े सां हिते लिखियल आहिनि इस्म आम। हिन सबक़ में इस्म आम ऐं इस्म ख़ासि चूंडे लिखो। ठीकु आहे बाबा। हेसि ताईं तव्हांजो लेसन जो पूरो। उन खां पोइ सबक़ नंबर 4 अचे थो, असां उहो पढ़ंदासीं नेक्स्ट वीडियो में। तव्हांखे वीडियो पसंदि आई आहे त लाइक कयो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।